मशहूर के मौके ते ॿियनि शहरनि जियां ज़िले ठट्टे जे इलाइक़े बगाड़ बोरी लॻ इमाम बारगाह जागीर अली अकबर में भी मोमिननि पारां हुसैनी मातम कयो वियो। मातम खां पोइ मोमिननि पारां लंगर ऐं सबील जो बंदोबस्तु कयो वियो। मीडिया सां मोहम्मद अली मीरजत ॻाल्हाईंदे चयो त असांजी इमाम बारगाह जागीर अली अकबर क़दीमी इमाम बारगाह आहे, पर इंतज़ामिया तरफ़ां को बि ताउन न कयो वियो। न एम्बुलेंस ॾिनी वेंदी आहे, न ई वरी सिक्योरिटी ॾिनी वञे थी। असां ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण करे लंगर ऐं सबील ऐं ॿियो बंदोबस्तु पाण कंदा आहियूं। वधीक सोच टीवी सां मोमिननि जी ॻाल्हि ॿोल। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं बगाड़ बोरी लॻ ॻोठ अली पंहिंजो मीरजतन जे ॻोठ में असां मौजूदु आहियूं, जिते जागीर अली अकबर जे नाले सां इमाम बारगाह ते असां मौजूदु आहियूं, जिते जेके अॼु मुहर्रम जे 10 मुहर्रम जे हवाले सां हिते मुख़्तलिफ़ जॻहनि ते जलसा जुलूस निकिरी रहिया आहिनि ऐं मातम थी रहियो आहे। अचो त हिन हवाले सां असां हिन इमाम बारगाह में मौजूदु आहियूं। अचो त हिते जेके मोमिन आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। जी रहमान रहीम। अज़ीज़ान इकरामी, अॼु जेको यौम आशूर मल्हायो पियो वञे पूरे दुनिया में, सिर्फ़ु मुस्लमान कोन पिया मल्हाइनि हिनखे, पूरी काइनात, ईसाई हुजे, सुन्नी हुजे, केर बि हुजे, चाहे हिंदू छो न हुजे, पर हुसैन मोहसिन आलम आहे, मोहसिन इंसानियत आहे, जंहिं इंसानियत जो दर्स ॾिनो। हुसैन अल इस्लाम जी क़ुर्बानी, जेका करबला जी क़ुर्बानी आहे सन 61 हिजरी जी, उहा असांखे सिर्फ़ु इहो सेखारे वई आहे त दीन इस्लाम छा आहे, पर हुन सां गॾोगॾु असांखे इंसानियत सेखारे वई आहे। जेकॾहिं अॼु असां पंहिंजा रिश्ता सुञाणूं था, उहो मौला हुसैन अल इस्लाम जे हिन क़ुर्बानी, हिन इसार खे क़ुर्बानी खां बाद हिन खां पोइ सुञाणूं था, वरना असां में इहा हिमत न हुई त असां इहो रिश्ता सुञाणूं। ऐं हाणे जेको दौरु वञी रहियो आहे हुसैनियत ऐं जज़ीदियत जो, सिर्फ़ु 2 फ़िरका दुनिया में, माण्हू चवनि था 72 फ़िरका न आहिनि, सिर्फ़ु 2 फ़िरका, हिकिड़ो हुसैनियत, ॿियो जज़ीदियत। असां तव्हांखे खुले दिलि सां दावत ॾियूं था, अचो हुसैनियत जो पल्लू संभालियो त क़यामत जे ॾींहुं तव्हां पंहिंजे रसूल खे मुंहुं ॾेई सघो त असां हुसैन खे चाहण वारा आहियूं। ऐं मां ॿुधाईंदो हलां इमाम बारगाह जे हवाले सां, मोहम्मद अली मीरजत। इमाम बारगाह मरकज़ी जागीर अली अकबर इमाम बारगाह बगाड़ बोरी में, जेका गुज़िरियल 1997 खां असां हिते नसब कई हुई, ऐं 1997 खां वठी करे असां वटि हिते जुलूस निकिरनि पिया, हिते आज़ादारी थिए पई, हिते मजलिसूं थियनि पियूं, अशरा मुहर्रम अल हराम थिए पियो, इन सां गॾु रमज़ान जा प्रोग्राम थियनि था, शहादतनि विलादतनि जा प्रोग्राम थियनि था। पर अफ़सोस सां चवंदो हलां त असां सां हिते इंतज़ामिया कॾहिं बि को बि भरपूर तावन कोन कयो आहे। हाणे हिन में तव्हां ॾिसो था चौदीवारी जो असां वटि मसइलो लॻो पियो आहे, सिक्योरिटी ख़दशात लॻा पिया आहिनि। चौदीवारी तव्हांजो कैमरामैन ॾेखारे सघे तव्हांखे त का बि कैमरा पंहिंजो चौदीवारी कोन्हे, असांखे सिक्योरिटी ख़दशा आहिनि। इन खां अलावा सोलर प्लेट्स जिते किथे ॾिनी पियूं वञनि, पर असां सां उहो वेदन लॻो पियो आहे, सोलर प्लेट्स असांखे न मिलियूं। ऐं हिन यूनियन काउंसिल जूणा में अचे थी असांजी इमाम बारगाह, हमेशह यूनियन काउंसिल जूणा खे पंहिंजो नज़रअंदाज़ कयो वियो आहे, पर ख़ुदा जा बंदा तव्हां ही घटि में घटि जेके मुक़दस मक़ामात आहिनि उन्हनि खे त तव्हां नज़रअंदाज़ न करियो। तव्हांजी दुश्मनियूं जेकॾहिं माण्हुनि सां आहिनि, तव्हां घटि में घटि पंहिंजे मुक़दस मक़ामात सां दुश्मनी न निभायो, ऐं घटि में घटि उहे सहूलियत ॾियो, उहे जीअं असांखे हाणे हिकिड़ी पाणी जी सहूलियत ॾिनी वई आहे। इन खां अलावा कंहिं बि क़िस्म जी असां सां को बि तावन न कयो वेंदो आहे। जॾहिं त अॼु DHO जो जेका या PPHI जी एम्बुलेंस बि असां वटि कोन पहुती आहे, बदस्तूर हर साल असां वटि पहुचंदी आहे। ऐं असां अल्टरनेट में हाणे 10-60 वारी एम्बुलेंस जेका आहे सिंध पीपल्स एम्बुलेंस सर्विस, असां हुनजा ममनून ऐं मशकूर आहियूं, जंहिं इहा एम्बुलेंस मोकिली आहे। ऐं असांजी आज़ादारी जेका हले पई थी, उन्हनि जी फस्ट एड जे लाइ उहा एम्बुलेंस हिते मौजूदु आहे। पर तव्हां सराउंडिंग में ॾिसंदा, हिकु बि सिक्योरिटी तव्हांखे हिकु बि सिक्योरिटी एहलकार न मिलंदो। SSP ठट्टा इन शइ जो नोटिस वठनि त जेकॾहिं अहिड़ा हसास इलाइक़ा आहिनि जिते जिते ॻोठनि में जिते जिते आज़ादारी जा जुलूस निकिरंदा आहिनि, जिते जिते मातम मजलिसूं थींदियूं आहिनि, घटि में घटि तव्हां उते सिक्योरिटी मुहैया करियो। दर्स आहे जेको असां इंसाननि जे लाइ, उन लाइ असां जेको जुलूस कढंदा आहियूं, त इहो हिकिड़ो असां दर्स ॾींदा आहियूं करबला जे हिन ॾींहं ते, आशूरा जो ॾींहुं आहे। ऐं सभिनी मुस्लमाननि खे घुरिजे त असां सां गॾु जुलूसनि में शरीक थियनि। जज़ाकल्ला। साल वांगुरु हिन साल बि असां सां आज़ादारी काउंसिल ज़िला ठट्टा तंज़ीम असां सां सुठो तावन कयो आहे, ऐं मजलिस वहादत मुस्लिमीन बि असां सां सुठो तावन कंदी आहे। ऐं हमेशह वांगुरु हिन साल बि असगर आज़गनाइशन पाकिस्तान बि असां सां सुठो तावन कयो आहे, आज़ादारी जे हवाले सां, मजलिस जे हवाले सां, मौलवी ज़ाकिर जे हवाले सां। ऐं असां तंज़ीमनि सां शुक्रगुज़ार आहियूं। ऐं हुसैनियत यज़ीदियत दुनिया में सिर्फ़ु 2 शयूं रहिजी वियूं आहिनि, न सुन्नी न शिया, ही कंहिंजो मसइलो न आहे। हिकिड़ो हुसैनियत जो ऐं यज़ीदियत जो मसइलो आहे। जेको हुसैनी आहे उहो हुसैन जे ग़म में इश्क जा ॻोढ़ा वहाए थो, ऐं जेको यज़ीदी आहे तंहिंखे हमेशह चिड़ रही आहे मातम खां। जज़ाकल्ला।
जीअं त हिते जेको प्रोग्राम थींदो आहे त हीअ असां पंहिंजी मदद सां पाण कंदा आहियूं। त इंतिज़ाम में असां सां को बि तालुकात ऐं को बि वास्तो कोन थी रखे, ना ई का माली मदद ना जानी मदद का बि कोन कई अॼु ताईं। ही इमाम बारगाह जा ऐं न्याज़नि जा लंगरनि जा जेके सिस्टम आहिनि सभु असीं पाण कंदा आहियूं ऐं अॼु ताईं असांखे सिक्योरिटी न मिली वई आहे। जी नाज़रीन, जीअं त तव्हां जेको हिते जेके मोमिन हुआ हुन सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी हुई। हुन जो ई चवणु आहे त जेकी असांजी हीअ जेकी आहे पंहिंजो इमाम बारगाह जागीर अली अकबर हिते काफ़ी सालनि खां 1997 खां जेको हिते जलसा जुलूस ऐं मातम थींदो आहे, पर सिक्योरिटी जे हवाले सां इंतिज़ामिया जे हवाले सां जेको असां सां हिते को बि ताउन नथो करे। हुननि इहो बि चयो आहे त अॼु बि जेको सो मातम लॻो पियो आहे, मगर हिते सिक्योरिटी जा के बि जेको बंदोबस्तु कोन्हे। PPH वारा जेके आहिनि सो बि असांखे हर साल जीअं एम्बुलेंस ॾींदा आहिनि, पर अॼु जेको सो हुननि असांखे एम्बुलेंस न ॾिनी। असां एमरजेंसी में 36 असां जेको एम्बुलेंस घुराई। हिननि इहो बि चयो त असां काफ़ी दफ़ा शिकायतूं कयूं हिन इमाम बारगाह जूं, पर असां सां को बि ताउन नथो करे। कैमरामैन सां गॾु मलक मंज़ूर, सोच TV, ठटो।